मीरपुर माथेलो ख़ालिद हुसैन शेख ॻोठ सलेमान महर जो रहवासी अमानुल्लाह महर गुज़िरियल 5 ॾींहनि खां अगवा थियल धाड़ेलनि पारां वारसनि खां भुङ तलब। पुलिस ख़ामोश तमाशाई बणियल। वारसनि जो नेशनल हाईवे ब्लॉक बंदि करे एहतजाजी मुज़ाहिरो। तफ़सील मूजिब ज़िले घोटकी में बदमनी उरूज ते ॾोहारियुनि खे वारदातूं करण जी छूट। मुख़्तलिफ़ शहरनि में चोरियूं ऐं अगवा मामूल बणिजी विया। नए SSP बदमनी खे रोकण लाइ के बि क़दम न खयां। मुख़बी अमानुल्लाह महर जी बाज़ियाबी लाइ वारसनि जो MNA मोहम्मद बख्श खान महर जे मामे मीर खान महर जी अगवानी क़ौमी शाहराह ते एहतजाजी धरणो। ट्रैफ़िक मुअतल। सवनि जी तइदाद में ईंदड़ वेंदड़ गाॾियूं 5 कलाकनि ताईं धरणे दौरान बंदि रहियूं। वारसनि पारां पुलिस ख़िलाफ़ दाहूं। 5 ॾींहं गुज़रण बावजूदि मुख़बी बाज़ियाब न थी सघियो आहे।